بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي جلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله. هي جيت دوستان خبر صبح سان تأملات القرآنية जेको असीं आयत हिकिड़ी पढ़ी उन जो तर्जुमो कंदा आहियूं ऐं तअमुल कंदा आहियूं छो असीं इहो कयूं था। हीअ हिसो आहे 111 हिसो आहे ऐं हीअ आयत जेकी आहे असां वटि जेकी आहे छो जो अलाह ताला असांखे हुकुम करे थो त अफला यतदब्बरून अलक़ुरआन अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा। अलाह ताला चए थो छो नथा क़ुर खे पढ़नि, छो नथा सम्झनि, छो नथा हुन जा ख़ज़ाना खोलनि। त असां इन जे अलाह जे क़ौल खां हिकिड़ी आहे जो तर्जुमो ऐं उन जा माना ऐं उन में जेको हिकमत आहे कोशिशि कयूं था जेतिरो अलाह साईं सम्झ ॾिनी उनखे सम्झूं। त अॼु जेके असां वटि आयत आहे उहा सूरत अल हदीद 15 नंबर आयत आहे जेकी आहे उन में अलाह ताला असांखे चए थो फल्यौम ला युअख़ज़ मिनकुम फ़िदया वला मिनल लज़ीना कफ़रू मअवाकुमुन नार हिय मौलाकुम व बिअसल मसीर। अज़ीम आयत आहे। अलाह साईं हिन में असांखे ॾाढो डपु ॾिए थो ऐं हर मुनाफ़िक़नि खे ऐं जेके अलाह जे दीन खां परे आहिनि अलाह साईं असांखे बचाए इन निफ़ाक़ खां ऐं अलाह जे कलाम खां। जिथे हिते अलाह साईं हुकुम करे थो फल्यौम ला युअख़ज़ मिनकुम फ़िदया थींदो त अॼु जेको ॾींहुं अहिड़ो आहे त तव्हां खां फ़िदिया कोन, फ़िदिया चइबो आहे ॾंड यानी अॼु तव्हां खां कोन वठंदासीं। छो जो हीअ क़यामत जे ॾींहुं न ॾंड आहे न हिसाब जेको हूंदो सिधो जा जन्नत ॾे जा दोज़ख ॾे। छो अॼु ॾंड वंड कोन्हनि। सो हीअ अलाह ताला चए थो फल्यौम ला युअख़ज़ मिनकुम फ़िदया। अॼु फ़िदिया न वठिबो, अॼु ॾंड न वठिबो, अॼु हिसाब किताब थींदो। वला मिनल लज़ीना कफ़रू ऐं जेके काफ़िर आहिनि उन्हनि खां बि ॾंड न वठिबो। छो अॼु आख़िरी ॾींहुं हिसाब जे ॾींहुं ॾंड ॾियण जा माण्हू के चवंदा अलाह खे त असांखे मोटा दुनिया ॾे त वरी असीं नई सही अमल शुरू कयूं, पर अलाह साईं पोइ चवंदो त वरी हाणे मोटणु कोन्हे। जेको दुनिया में तव्हांखे टाइम हो मिलियल, जेको तव्हांखे अंजाम ॾिनल हो उहो तव्हांजो टाइम ऐं अंजाम ख़तमु थी वियो। तंहिंजे करे अलाह साईं हिते चए थो फल्यौम ला युअख़ज़ मिनकुम फ़िदया वला मिनल लज़ीना कफ़रू ऐं जेके काफ़िर आहिनि उन्हनि खां बि ॾंड कोन वठिबो जा उन्हनि जो चवणु न ॿुधिबो त असांखे वरी दुनिया ॾे मोटायो त असीं वरी असीं पोइ ईमान आणींदासीं, निमाज़ पढ़ंदासीं, असीं सचा हलंदासीं। न, हाणे इहो कमु कोन्हे। हाणे अलाह साईं चए थो वमअवाकुमुन नार, हाणे तव्हांजी दोज़ख आहे वञणु। दोज़ख तव्हांजे लाइ इंतज़ार में आहे। दोज़ख खां सवाइ तव्हांखे ॿियो कुझु कोन्हे। मअवाकुमुन नार हिय मौलाकुम, तव्हांजो मौला तव्हांजे आख़िरी जॻह उहा आहे दोज़ख। व बिअसल मसीर ऐं किन्नी पछाड़ी तव्हांजी इहा आहे। ॾिसो न केॾी अज़ीम आयत आहे इहा। ॾिसो न इन में असांखे इहा ख़बर पए थी त उन ॾींहं में माण्हू ॾाढो परेशान थींदा, ॾाढो परेशान एतिरे क़दुरु थींदा जो चवंदा त यार असीं वरी जे दुनिया में असांखे हिन मौक़ो वरी मिले हा त असीं मौक़े में वरी हिन में सुठो अमल कयूं, जा उन निमाज़ पढ़ूं, जा सचनि सां हलूं, जा दीनदारनि सां हलूं, जा मौलवियुनि सां हलूं, जा इल्मु पढ़ूं, इल्मु पढ़ायूं, जा नबी हुजे हा त नबी सां हलूं। सभु इहो इन शइ जे लाइ सिकंदा ऐं इन शइ जे लाइ हू उन्हनि जी तमन्ना थींदी। उन टाइम में तमन्ना थींदी त असीं उन टाइम में असीं अचूं वरी ऐं वरी इहो ई कमु असां पाण कयूं, जेके दीनदार माण्हुनि सां हलूं। अॻ में त हिते दीनदारनि ते ठठोल कंदा हुआ, उन्हनि ते खिलू कंदा हुआ त ॾिसो हिननि जो ॾाढियूं, ॾिसो हिननि जा उथण वेहण ऐं उन्हनि ते ठठोल कंदा हुआ। जेॾीमहिल अज़ानूं ॾींदा हुआ, जा मस्जिद में वेठा हूंदा हुआ, जन हर निमाज़ ते वेंदा हुआ, उन्हनि ते ठठोल कंदा हुआ। छो चवंदा त हीउ मुल्लो आहे। हाणे हिते जेॾीमहिल अज़ाब ॾिसंदा त हाणे छा था चवनि त असांखे मोटाए अलाह, असीं वरी हिननि वांगुरु थियूं त असीं हिननि सुठनि माण्हुनि सां हलूं, सुठी सोहबत ॻोल्हियूं, असीं हींअर दीनदारनि सां हलूं, हींअर अलाह रसूल जे चवण ते हलूं, हींअर असीं बिदअत न कंदासीं, असीं हींअर शिरक न कंदासीं, असीं हींअर क़ब्रुनि ते न वञी घुमंदासीं, न क़ब्रुनि खे हथु हलाईंदासीं, न क़ब्रुनि जो वञी वसीलो वठंदासीं, न क़ब्रुनि ते वञी पिड़ चाढ़ाईंदासीं, न असीं क़ब्रुनि वटि बास बासींदासीं, उते छेला कोहंदासीं, जा ढगा कोहंदासीं। इहे सभु कम असीं न कंदासीं। छो जो हींअर हुननि ॾिठो त हाणे हिते त हीउ कमु हिते ॿियो आहे। असांखे दुनिया में माण्हुनि ग़लति ॻाल्हियूं ॿुधाए, ग़लति शयूं ॿुधाए असांखे ग़लति रस्ते ते आणे छॾियूं, असांखे शिरक में किराए छॾियूं, असांखे बिदातुनि में किराए छॾियूं। त हुते जेके चवंदा हिते उन्हनि खे असांजा वली वेठा अथव, असांखे
छॾाईंदा, हीउ वेठो आहे असांजो साईं अॻिते वेठो आहे असांखे छॾाईंदो। हाणे जे उते ॾिठो न हुननि चयो असीं तव्हांखे सुञाणो कोन था, तव्हां सभु को पंहिंजो नफ़्सा नफ़्सी, केरु कंहिंजो न आहे उते। असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सवाइ शफ़ाअत करण वारो ॿियो कंहिंखे मोकल न आहे। जेसि ताईं अलाह साईं कंहिंखे इजाज़त ॾिए के अलाह जे वली खे या बुज़ुर्ग खे या कंहिंखे, पर उहो बि आसिरो घटि माण्हू करे, छो उते सभु नफ़्सा नफ़्सी हूंदो। जीअं तव्हांखे ॿुधमि त हदीसुनि में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त ईसा अलैहिस्सलाम जेॾीमहिल दोज़ख ईंदी ऐं दोज़ख खे रखंदा अलाह जे अॻियां त हुन जूं चीखूं निकिरंदियूं त उते सभु माण्हू गोॾनि ते किरी पवंदा। सभु को चवंदो या अलाह मां पंहिंजी माउ बि कोन थो पुछे, मां ईसा अलैहिस्सलाम नबी आहे, उलुल अज़्म में नबी आहे, वॾनि नबियुनि मां आहे। जेके 5 वॾा नबी आहिनि, 5 जेके वॾा नबी आहिनि उहे उन्हनि मां आहे। पर उहो बि चवंदो त मां अॼु पंहिंजी माउ जो मरियम जो बि कोन थो अलाह साईं तोखां पुछां त उनखे बि बचाया अलाह, मूंखे बचा। एॾो डपु हूंदो उन ॾींहुं, एॾो ॾुखियो ॾींहुं हूंदो, ॾाढो ॾुखियो हूंदो ॾींहुं। अलाह साईं चए थो ज़ालिक यौमुत तग़ाबुन, ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। उन टाइम में उहे ॾिसंदा ॿियनि खे, जेके मुला हूंदा, जेके आलिम हूंदा, जेके सॻोरा हूंदा, अलाह जा वली हूंदा, उन्हनि खे सवाबु पियो मिलंदो, उन्हनि खे छांव में बीहारणो, उन्हनि खे हुकुम थींदो त तव्हां जन्नत ॾे वञो, त मलाइका हुननि खे छांव मथां पिया कंदा परनि सां, त उहे ॾिसंदा उन्हनि खे त हीअ चवनि सड़ंदो आहे हीअ जेके, त असीं बि इन्हनि सां हुजूं हा। उते सभु को इंसान चवंदो त मां बचां पियो ॿियनि जो, सभु को पाण में हुजे। उते पंहिंजो माउ पंहिंजे पुट जो बि कोन संभाल कंदी, केर बि कोन थो हुयो। और नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी धीउ खे बि चयो या फ़ातिमा सलीनी मिन दुनिया मा शिअति फ़इन्नी ला अमलिकु लकी मिन अल्लाहि शै, ओ फ़ातिमा जे दुनिया में का शइ घुरी त मूंखां हींअर घुर, मतां क़यामत ॾींहुं माण्हू अमल खणी अचनि ऐं तूं चई त मुंहिंजो बाबो आहे। सभु उते अमल इंसान खे कमु ईंदो। जेके मुनाफ़िक़ हूंदा उते उन्हनि खे ओॾी महिल ख़बर पवंदी त असीं कहिड़ी मुसीबत में फासी वियासीं, कहिड़ो असीं मुनाफ़िक़नि जेको टोलो ठाहियो इन में अजायो असीं उन्हनि सां गॾु थियासीं। तंहिंजे करे अमल कयो, हींअर कयो, जेको करे सघो, जेको करिणो अथव त करे सघो हींअर ई, पोइ अॻिते उते ॾाढी हसरत थींदी। सभु को सोचींदो यार मां अजायो हीउ कमु कयो, मां हीउ अजायो अमल कयो, मां फलाणे सां अजायो वञी टोले सां, मां फलाणे असां ग्रुप जेके ठाहिया हुआ घुमण जे लाइ, वेही कचहरी करण जे लाइ, असीं टहक ॾियण जे लाइ, होटलुनि ते घुमण जे लाइ, खाइण पीअण जे लाइ, इहे असीं अजाया ठाहिया। छो जे लाइ उन ॾींहं जो हिसाबु ॾाढो ॾुखियो हूंदो। तंहिंजे करे अलाह त चए थो फलयौम ला युअख़ज़ु मिनकुम फ़िदिया, अॼु तव्हांजे ॾंड बंड कोन क़बूल थींदा। खणी तूं सॼी दुनिया जो पैसो ॾेई छॾी, सॼी दुनिया जो सोन ॾेई छॾी, उते त सभु को पंहिंजो औलाद खे अॻियां ॾियण जे लाइ तयारु आहे त हीअ भली दोज़ख ॾे वञनि, मां बचा। अलाह ताला तॾहिं असांखे चए थो फलयौम ला युअख़ज़ु मिनकुम फ़िदिया वला मिनल लज़ीना कफ़रू, ऐं काफ़िरनि खां बि न उन्हनि खां बि ॾंड न वठिबो। मअवाकुमुन नार हिय मौलाकुम वबिअसल मसीर। ॾिसो न केॾी आयत अज़ीम आहे। अलाह साईं चए थो अॼु तव्हांजो जेको आख़िरी जेकी जॻह आहे उहा दोज़ख आहे, वबिअसल मसीर, ऐं किनो मसीर, किनी पछाड़ी अथव उहा आहे किनी पछाड़ी। तंहिंजे करे अब्दुल्लाह बिन मसूद इहो चए थो, इन में चए अब्दुल्लाह बिन मसूद हिते चए थो त उहो ॾाढो ॾुखियो ॾींहुं हूंदो। तंहिंजे करे अलाह साईं चए थो वबिअसल मसीर, किनी पछाड़ी तव्हांजी इहा थींदी। हीअ मौलाकुम, हीअ तव्हांजे लाइ हक़दार, इहा आहे तव्हांजी जॻह। छो दुनिया में तव्हां मुंहिंजे वलीअनि ते ठठोल कंदा हो त हिननि जी निमाज़ ॾिसो, हिननि जी ॾाढ़ी ॾिसो, हीअ मस्जिद वञी वसायो, जाए मुला जेके ग़रीब मस्जिद जे लाइ चंदो था कनि, जा ॿारनि जे लाइ चंदो था कनि, तव्हां उन्हनि ते ठठोल कंदा हो। इहे ॾींहं तव्हांखे उते यादि ईंदा, मरण खां पोइ जल्दी यादि ईंदा। छाजे लाइ त उन ॾींहं जो जंहिंमहिल ॾिसंदे त जेके मुलानि जंहिं ते तूं मुलनि ते ठठोल कंदे, उहे त छांव में बीठा आहिनि, उहे त अलाह जे साए में बीठा आहिनि, उहे नबी जे भरिसां बीठा आहिनि, अलाह जे वलियनि सां गॾु बीठा आहिनि, तकलीफ़ूं कयनि हुननि दुनिया में, गर्मी में रोज़ा रखियनि, ॾिसंदे हुननि जे ज़बान ते अलाह जो ज़िक्र हूंदो हो, उहो अलाह रोज़ा रखंदा हुआ, हज ते वेंदा हुआ, उमिरो कंदा हुआ, तकलीफ़ूं कंदा हुआ, क़ुर पढ़ंदा हुआ, क़ुर पढ़ाईंदा हुआ, मस्जिदुनि में आज़ान ॾींदा हुआ। तूं छा होटलुनि ते वञी चाहियूं पीअंदे, तूं होटलुनि ते कचहरी वेंदे, मचाए वेहाईंदा हो रुॻो ठठोल ऐं खिलण। इहा ई तव्हांजी ज़िंदगी हुई, इहा ई तव्हांजी ज़िंदगी में तव्हां पंहिंजो टाइम सॼो जेको सोन खां बि वधीक महांगो टाइम इंसान खे आहे उहो तव्हां ज़ाया करे छॾियो, तव्हां उहो टाइम ज़ाया करे छॾियो। तंहिंजे करे तव्हांखे असांखे सभिनि खे संभाल करणु खपे त हीउ टाइम जेको महांगो उहो आहे, असांखे इन टाइम खे नाहे ज़ाया करिणो।
इन टाइम जे असांखे ॿियो इंसान खे पैसो विञाए थो त वरी थी थो वञे, सोन विञाए थो वरी थी सघंदो, हर शइ विञाए थो सघे त थी सघे थो, पर टाइम जेको तुंहिंजी ज़िंदगी जेकी आहे, जेको साह खणी थो हिकिड़ो दफ़ो वरी मोटे थो, वरी न मोटंदो। जेको साह खणी थो सीने में वरी कढी थो, इहो हिकिड़ो साह तुंहिंजो हिकिड़ो खुटो तुंहिंजी ज़िंदगी मां। इंसान जो जेके आहे सॼी ज़िंदगी इहा साहनि मां आहे। जेके के साह खणी थो इहे एतिरा तुंहिंजा ॻणियल आहिनि, जेके खुटनि था वरी थोरो ई मोटंदा, इन जे वरी तोखे बदिले में न मिलंदा। जेके अथई से अथई, सो इन मां फ़ाइदो वठी सघीं त जेतिरो वठि। अञा ज़िंदा आहीं, अञा टाइम अथई, अञा मौक़ो आहे। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए त पंहिंजी ज़िंदगी सही तरीक़े सां इंसान टाइम मां फ़ाइदो वठे। असांखे हिते किसो यादि थो अचे, हिन ज़िंदगी जो फ़ाइदो वठणु उमैर इब्न अल-हमाम हिकिड़ो सहाबी हो, मदीने में नबी करीम सां गॾु हो। जेॾीमहिल उहद जी जंग थी त नबी करीम सभिनी माण्हुनि जे अॻियां बीही फ़ौज खे, मुस्लमाननि खे, साहबनि खे तयारु करे बीहारे त नबी करीम उन्हनि खे चयो, क़ूमू इला जन्नतिन अर्दुहा अस्समावातु वल अर्द, उथो अॻियां जन्नत अथव, हिन सॼे आसमान ऐं दुनिया खां वॾी अथव। त एॾो जॾहिं नबी करीम ईअं हुननि चयो त उमैर इब्न हमाम उथी चयो, या रसूल अल्लाह, हिन ज़मीन ऐं आसमान खां जन्नत वॾी? चई हा। त हुन चयो बख़िन बख़, इहो लफ़्ज़ चवंदा तअज्जुब जो, एॾी जन्नत। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछियुसि, मा यहमिलुका अला क़ौलिन बख़िन बख़, छो थो इहो तअज्जुब जो लफ़्ज़ चई या उमैर? त हुन चयोसि, ला वल्लाह या रसूल अल्लाह इल्ला रजा अन अकून मिन अहलिहा, या रसूल अल्लाह, मुंहिंजी उमेद आहे त मां इन जन्नत में दाख़िल थींदुसि। त हिते नबी करीम हुनखे बिशारत ॾिनी, फ़इन्नक मिन अहलिहा, हुनखे चई, या उमैर, तूं उन्हनि मां आहीं, उन जन्नत मां, उन्हनि जन्नतिन मां आहीं। त हुन उमैर छा कयो, खीसे में कतल जूं 2-3 ॻड़ियूं होसि कढियईं, खाइणु शुरू कयईं तयारी जंग जे लाइ। त वरी हिकिड़ी 2 कतल खाई, ॾिठईं कतल ॾे त एतिरो टाइम मां तरसी कोन सघंदुसि त मां हीअ सभु कतल खावां, इहो टाइम इन्नहा लहयातुन तवीला, चई एतिरी मां कतल खावां, हीअ सभई ॻड़ियूं जेके आहिनि, इहो टाइम मां ज़ायो थो कयां। जेके हथ में 2-3 ॻड़ियूं फरमा बिहा, उछलाए छॾियईं कतलूं, ऐं फ़ौज में घिड़ी पियो काफ़िरनि जे विढ़ण सां, ऐं उते उन्हनि सां जंग में विढ़ी पोइ शहीद थी पियो। त हता क़ुतिल, सहाबा चवनि था त एतिरो हुननि काफ़िरनि खे मारियईं, एतिरो मारियईं जो ॾिसूं पिया चुधारी मुआ पियासीं, ऐं हिन खे बि ॾाढा धक लॻा, पर उहो जन्नत ॾे पहुतो। छो? हुन ॾिठो नबी करीम जेॾीमहिल बिशारत ॾिनसि जन्नत जी, त हुनखे कतल खाइण बि विसरी वई। चई त इहो बि वॾो टाइम आहे, इहो बि वॾो टाइम मां हिते दुनिया में ज़ाया कयां। ॾिसो न असीं टाइम ज़ाया केतिरो था कयूं। असीं होटलुनि ते अञा राति जो कचहरी करे ऐं खिलूं था, ॻाल्हायूं था। अलाह ताला इन टाइम खे क़यामत ॾींहुं पुछंदो त छा में तव्हां ज़ाया कयो। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए, हिदायत ॾिए। हाज़ा वल्लाहु अअलम, सल्लल्लाहु अला सय्यिदिना मुहम्मद।